अज विच हिन मेले में असां सां गॾु आहिनि। असां उन्हनि जे शान ऐं मान खे मथां करण लाइ अजरक ऐं सिंधी टोपी पाराइण जी पंहिंजी सकाफ़त जो इंतज़ाम कयो आहे। उन्हनि में कुझु दोस्त जेके अॼु असांजे मौजूदु आहिनि। उन्हनि में पहिरियों नालो आहे सेनेटर गुल मोहम्मद लाट। सेनेटर गुल मोहम्मद लाट कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि। जेकॾहिं असां हिते दुबई में वञूं या असां हिते जदे में वञूं त हर दुकान हर घर में असांखे इंडस फूड जे नाले सां शयूं मिलंदियूं जेके असांजे घर में उहे साईं इंडस फूड मेहरान जे नाले सां शयूं मिलंदियूं। मेहरान मसाला उहे साईं जी कोशिशि आहे त साईं सिंध मां खणी अचे हिन दुनिया में इंट्रोड्यूस करणु। न सिर्फ़ु साईं मेहरान फूड से इंट्रोड्यूस करणु बल्कि उन पंहिंजी कंपनी में 70% खां वधीक सिंधियुनि खे रोज़गार ॾिनो। साईं जी इहा वॾी कंट्रीब्यूशन आहे। मां गुज़ारिश कंदुमि डॉक्टर अमानुल्ला खे अचे ऐं साईं गुल मोहम्मद लाट खे अजरक जो तोहफ़ो पेश कर। साईं डॉक्टर अमानुल्ला जीअं त साईं गुल मोहम्मद लाट असांजे विच में अॼु मौजूदु न आहिनि त उन्हनि जे तरफ़ां यासिर रज़ाक मेमण अजरक ऐं टोपी जो तोहफ़ो वसूल कंदा। यासिर रज़ाक मेमण। अच्छा यासिर साहब मौजूद कोन्हे को इन लाइ साईं फरहान मेमण साहब के असां अजरक कराईंदा। साईं अमानुल्ला साहब जो महिरबानी साईं वेही सघनि। ॿियो जेको असांजो दोस्त जंहिं तालीम तिजारत सकाफ़त में सिंध जी ख़िदमत कई उन्हनि जो नालो आहे फज़लुर रहमान मेमण साहब। मां साईं अली मोहम्मद पलेपुटो खे गुज़ारिश कंदुमि त साईं अचे साईं खे अजरक जो तोहफ़ो पाराए। अली मुर्तज़ा पलेपुटो। ॿियो अॻियों असांजो साईं अब्दुल जलील चांडियो। साईं अब्दुल जलील चांडियो अब्दुल जलील चांडियो खे साईं थी सघे तो कुछ टाइम लगी वञे अची साईं साईं। साईं जो हितां जदे में सिंधी लाइ तमामु घणी ख़िदमतूं आहिनि। सिंधियुनि खे का तकलीफ़ हूंदी आहे त साईं सभिनी खां पहिरियां हुते मौजूदु हूंदो आहे। साईं अब्दुल जलील गुज़ारिश कंदुमि शबीर शेख साहब के तो पाण जी नज़ीर अहमद मेमण साहब के अजरक पाराइनि। शबीर शेख साहब। असांजी सिंध जी उहा रवायत जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सचल सरबत उस्ताद बुखारी उन खां पोइ कुझु असांजा नौजवान शायर जंहिं उनखे कंटिन्यू कई आहे उन में हिकिड़ो नालो आहे नज़र चांडियो जो। मां आबिद अली शाह खे गुज़ारिश कंदुमि त अचे ऐं नज़र चांडियो साहब खे अजरक जो तोहफ़ो पाराए।
असांजा कुछ दोस्त जंहिंजे पंहिंजे पाण खे रांदि जे मैदान में दुनिया लेवल ते मञायो, हिकु उहो ई असांजो दोस्त मोहम्मद अली चिजड़ी जेको सऊदी लेवल ते साइकिलिस्ट आहे ऐं हीअ तव्हांजो रजिस्टर्ड साइकिलिस्ट आहे मोहम्मद अली चिजड़ी सां। मां सजाद अली कामर खे गुज़ारिश कंदुमि त मोहम्मद अली चिजड़ी साहिब खे अजरक पाराइनि। साई साइकिलिस्ट है, ये सऊदी गवर्नमेंट जो रजिस्टर्ड स्पोर्ट्समैन है। हाणे मां गुज़ारिश कंदुमि असांजे जोशीले दोस्त राजा डाहिर खे त हू अची ऐं यासिर अज़ाद मेमण खे अजरक पाराइण। राजा डाहिर जिंदाबाद जोशीलो साथी असांजो राजा डाहिर। असांजी सिंध राजा डाहिर जी सकाफ़त ऐं हिस्ट्री सां भरी पई आहे। अॼु असांजे विच में वरी राजा डाहिर पैदा थियो आहे। राजा डाहिर साहब असांजे विच में कई सिंधी दोस्त जेके इंजीनियर डॉक्टर मौजूद है, उन्हनि में हिकिड़ो नालो आहे डॉक्टर अनवर आदिल साहब जो, जेके पाण चाइल्ड स्पेशलिस्ट आहिनि ऐं स्पेशली असांजे लाइ जुबेल ठाहियल आहे। उनखे एडमिट पाइण लाइ मां गुज़ारिश कंदुमि शबीर शेख साहब। डॉक्टर अनवर आदिल हाणे मां वरी गुज़ारिश कंदुमि शबीर शेख साहब खे त अची ऐं फयाज़ मेमण खे अजरक पढ़ाइण। सही फयाज़ मेमण साहब ही सभु असांजा जेके दोस्त जी तिजारत ऐं तालीम जे लिहाज़ सां हितां वाबस्ता आहिनि ऐं उन्हनि जी वॾियूं ख़िदमतूं आहिनि सिंधी कम्यूनिटी लाइ, ख़ासि तौर ते सऊदी अरब में। साईं फयाज़ मेमण साहब आहे, उन जे जगह ते साईं फयाज़ मेमण ये जल्दी से वलर कयो वतन पित न छिनन पाण में पसो पखीअड़ माना मेट कयो। जेकॾहिं मां चवां त हीअ जेके असांजी गजानी आहे, इन में जेकॾहिं हिकिड़ो तारो आहे जंहिंजे करे असां सभु हिते गॾिया आहियूं, त उहो थी सघे थो मां ग़लति हुजां, पर मां ग़लति न आहियां। उहो आहिनि साईं डॉक्टर अमानुल्लाह साहब। जंहिंजे करे